दोस्तों पाण मौजूद आहियूं हिन वक़्तु बाईपास रोड जे मथे। हीअं मुंहिंजे बैक साइड में ॾिसो, ही डॉग्स वञनि पिया, कुता। ही अगरि ही जे आहे सोटी गॾु त इनखे ॾिसी जेको थो लाराइनि था ऐं छॾीनि था। अगरि जे सोटी न आहे, लठ न आहे, जे ॿियो माण्हू न आहे त बाक़ाइदे सां ही हमिलो कनि था। हमिलो करे अक्सर करे रोडनि ते वेठा हूंदा आहिनि। बाईपास जा जेके रोड आहिनि तव्हां ॾिसो जी तादाद बि वधंदो ऐं ही इंतज़ार में हूंदा आहिनि झप में त को माण्हू मटे हुनखे चक हणूं। सो ऐं वरी बि मां चवंदुसि त ज़रूरी आहे वाक माण्हू जे लाइ सिहत लाइ तमामु भली, पर पंहिंजे ख़्याल लाइ ही आउं लठ खणंदो आहियां। ही मुंहिंजे साम्हूं पोयां वरी बैक साइड में ही पासे में रोड जे पासे में ही साम्हूं ही डॉग कुतो चऊं वेठो आहे सफ़ा गॾु। जे ही धुको न हुजे, ही जे लठ न हुजे त ही बिल्कुलु झपटी पए ऐं खाइण लाइ अचे। पर ही लठ अहिड़ी शइ आहे जो गॾा गोई न करे। हाणे मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त बाईपास ते वञणु अकेलो, हाणे आउं अकेलो आहियां, घुमी ॾेखारियां थो ऐं अकेलो ही ऐं ही पासे में वरी मुंहिंजे पासे ज़ूम करे तव्हांखे ॾेखारियां। हे ॾिसो, सफ़ा गॾी गॾु रोड सां गॾु वेठो आहे, पर तयारु आहे, हमले लाइ तयारु आहे। सो वरी बि दोस्तो ॾिसो, हीउ जो धुको आहे गॾु डंडो, उन सां हुन ख़बर पए थी धकु ॾाढो लॻंदो, मोचड़े में बि वॾी ताक़त आहे। सो वाक दौरान दोस्तो अकेलो निकिरिजे त उन सां गॾु हथियार लाज़मी आहे। कोई बंदूक कोन्हे खणणी, कुआड़ी कोन्हे खणणी, लठ माण्हू जो सहारो बि आहे ऐं उन सां ई हरू भरू जो पंहिंजो डॉग या कुतो वेझो न ईंदो। सो उन जे लाइ तमामु ज़रूरी आहे। वाक सिहत लाइ तमामु सुठी शइ थिए थी, वाक करणु घुरिजे ऐं हर डॉक्टर वाक जो ई ॿुधाए थो। ऐं बाईपास ते बि ख़्याल सां हलिजे, अचण वञण वारी गाॾी जो ख़्यालु कजे। ऐं मौसम अॼु पहिरीं गर्मी खां बहितर आहे, मथे जोड़नि वाक सिहत लाइ तमामु ज़रूरी आहे।